अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां अवां जो पंहिंजो चीफ रिपोर्टर वफ़ा वलीदाद हुसैन अबड़ो सागर टीवी में भलीकार। ज़िले जो अॻवान सदर फज़ुल संदीलो, अला बश्क चांडियो, ज़ुल्फ़कार अली ऐं तालका बाकराणी जो सदर सर काशिफ़ अली बुगियो, डोकरी सदर रुक पंवर, अयाज़ लाशारी, यूनिट सदर नासिर खेड़ो, सदर चांडियो काशिफ़ अबड़ो, अख्तियार दायो, नज़ीर अबड़ो, सर मुनीर पंवर, इमदाद अली उनड़ जे अॻवाणीअ में ही बाकराणी में नाज़रीन तव्हां जीअं त तव्हां ॾिसी रहिया हो त बाकराणी शहर में हींअर वॾे में वॾी सिंध जे केनालनि खे जेको विरहाए पंजाब खे ॾिनो थो वञे, उन जे ख़िलाफ़ु वॾे में वॾी बाकराणी शहर में रैली कढी वई आहे। जीअं त तव्हां दोस्तो ॾिसी रहिया हो मुंहिंजे सागर टीवीअ में त अॼु बाकराणी शहर में सिंध मां ग़ैरक़ानूनी केनाल कढण ख़िलाफ़ु वॾे में वॾी रैली कढी वई आहे। वधीक अपडेट लाइ असां सां सर काशिफ़ अली बुगियो साहबु मौजूदु आहे। त सर काशिफ़, तव्हां छा था चवणु चाहियो? अॼु असांजो जलसो हुयो बाकराणी शहर में, जंहिंजो मौक़िफ़ हुयो त सिंध दरिया ते जेके केनाल पंजाब वारा कढी रहिया आहिनि नामंज़ूर, ऐं असांखे ख़बर आहे त इहे जेके केनाल निकिरंदा सिंध दरिया मां, इहे असां सिंधियुनि जे लाइ मौत। पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका हाणे ड्रामेबाज़ी थी करे पहिरियां केनाल लिखी हुनखे ॾिननि, वरी हाणे वरी चवनि था त असां केनालनि जे ख़िलाफ़ु आहियूं। असां हुनखे चिटीअ ऐं वाज़े तौर ते ॿुधायूं था त असां कॾहिं बि सिंधु दरिया ते केनाल क़बूल न कंदासीं। उहे असांखे छो न पंजाब जा रस्ता बंदि करणा पवनि या उन खां अलावा ॿियो जेको कुझु करिणो पियो असां उहो कंदासीं, पर जेसिताईं सिंधी मौजूदु आहिनि, सिंध सिंधियुनि जी आहे। ऐं हमेशह इहा का नई ॻाल्हि न आहे, हमेशह उहो सिंधु दरिया जे मथां का न का रिथा जोड़े उनखे सुकाइण जे लाइ सिंध में सुकाइण जी कोशिशि कंदा आहिनि। पर असीं कॾहिं पहिरियां बि असां कालाबाग डैम रद्द कईसीं, भाषा डैम रद्द कई, पर हिन वक़्तु बि असीं जेके केनाल ठहनि था उनखे मुकमिल तौर ते रद्द था कयूं। ऐं असां हिन शइ खे कॾहिं बि तस्लीम न कंदासीं त सिंधु दरिया ते वधीक को बि केनाल पंजाब जे थ्रू ठहे। शहर वासियुनि जा क़ौमी कारकुननि जा तमामु तौर आहिनि, हिन असांजो भरपूर नमूने साथ ॾिनो आहे। ऐं असां सिर्फ़ु सिंधी माण्हुनि वटि हिकिड़ी दांह खणी आया आहियूं, जेका दांह हमेशह सिंध जे माण्हुनि वटि सिंध जे रोडनि ते, सिंध जे चौकनि ते, सिंध शहरनि में, होटलनि में, दीवारुनि में, गिटियुनि में खणी वेंदा आहियूं। उहो सिर्फ़ु इहा ई दांह आहे त सिंध बचायो। अॼु दरिया ते जेको असांजो भाड़ो लॻो आहे, वफ़ाक़ पंजाब छह केनाल जेके दरिया मां असांजे सिंधु दरिया मां कढे पियो, दरिया क़ौमुनि जा पालणहार थींदा आहिनि, दरिया क़ौमुनि जा ख़ालिक थींदा आहिनि। सिंधु दरिया असांजो ख़ालिक आहे, असांजो पालणहार आहे, असांजो मालिक आहे। जेकॾहिं वफ़ाक़ पंजाब असांजे दरिया जो रुख मोड़े थो ऐं सिंध खे सुकाए थो, यकीनन उन जे इन ज़ुल्म सां दरिया बंदि थींदो त दरिया मरंदो त सिंध मरंदी, जेकॾहिं दरिया वहंदो त सिंध जीअंदी, सिंध जीअंदी। इन जे करे असीं पंजाब साम्राज खे इहो चिताव था ॾियूं त पंहिंजे इन होड तां, पंहिंजे इन ज़ुल्म तां ऐं पंहिंजे इन ॾाढ तां लहत बहितर थींदी। अॼु तव्हां ज़ुल्म जी हर इंतिहा खां जेको तव्हां क्रॉस करे रहिया आहियो, बलोच तव्हांजे हथनि मां निकिरी विया आहिनि, सिंध जा माण्हू बि तव्हांजे हथनि मां निकिरी वेंदा, जेकॾहिं सिंध जे माण्हुनि सां इहा रविश रहंदी। इन जे करे असीं तव्हांखे चऊं था त छह केनालनि वारे मनसूबे खे रद्द कयो ऐं सिंध जे माण्हुनि खे सुकून वारी ज़िंदगी जीअं। इन सां गॾु एहतजाज पंहिंजे इख़्तिदाम ते पए थो। नाज़रीन, इजाज़त ॾींदा पंहिंजो मेज़बान वफ़ा वलीदाद हुसैन अबड़ो खे। वॾी महिरबानी। ओके, अल्लाह हाफ़िज़।